नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अमोया बिशारा सुगो माया गजाला अवलोद सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। कराची यूनिवर्सिटी में मस्कन चुरंगी वटि सिलेंडर धमाको, वेन में सीएनजी सिलेंडर धमाके सां फाटी पियो। एक शागिर्दियाणी समेत 4 ॼणा सड़ी फौत, केतिराई ज़ख़्मी। इमदादी टीमूं, पुलिस ऐं रेंजर्स एहलकार वाक़े वारे हंधि पहुची विया। इमदादी कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पहिरीं मई खां सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग मुकमिल ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठि बिजली जी लोड शेडिंग ते हंगामी इजलास। वज़ीर-ए-आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त 1 साल खां बंदि पियल 27 बिजली घरनि मां 20 खे फ़ाल कयो वियो। 20 बिजली घरनि जी ॿीहर हलण सां बिजली जी पैदावार वधी आहे। इमरान नियाज़ी हिटलर का शागिर्द है और हिटलर की सियासत को पाकिस्तान में नाफिज करना चाहता है। आज पाकिस्तान में जो इमरान नियाज़ी साहब खुद को हीरो बनाने की कोशिश कर रहे हैं, ये पाकिस्तान की आज़ादी के हीरो नहीं, पाकिस्तान की आज़ादी के विलन हैं। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल इमरान ख़ान के हिटलर जो शागिर्द करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान हिटलर जी सियासत पाकिस्तान में मढ़णु चाहे थो। हुन नार जे मुल्कनि सां लाॻापा ख़राब करे छॾिया आहिनि। इमरान ख़ान मुल्क जी मईशत ऐं परॾेही पॉलिसी तबाह कई आहे। नियाज़ी मुल्क जी आज़ादी लाइ हीरो न पर विलन आहे। FIA अॻूणे DG FIA बशीर मेमण खे बेॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट में बशीर मेमण ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी। बशीर मेमण अदालत मां उबूरी ज़मानत वापसि वठी छॾियूं। जांच दौरान बशीर मेमण बेगुनाह साबित थियो आहे। बशीर मेमण कंहिं बि केस में घुर्बल न आहे, FIA जो मतिलबु। पीपुल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थींदो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकुम जो मुक़ाबिलो करण ते चीफ इलेक्शन कमिश्नर जी वाखाण कंदे चयो आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधलु आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इदारे खे इमरान ख़ान जी टाइगर फोर्स में तब्दील करण खां इनकार कयो। पुरुमीद आहियूं त मुस्तक़बिल में बि हिकु मज़बूत इलेक्शन कमीशन खे ॾिसंदासीं। सिंध हाउस हमले में PTI जे असेंबली मेंबरनि जी ज़मानत रद्द। इस्लामाबाद कोर्ट अताउल्लाह ऐं फ़हीम ख़ान जी ज़मानत रद्द कई। पुलिस ॿिन्ही MLAs खे अदालती कमरे मां गिरफ़्तार करे वरितो। तहरीक इंसाफ पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में इलेक्शन कमीशन ऑफिसुनि ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरा। इस्लामाबाद में भी PTI कारकुननि जो इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां एहतिजाज। चीफ इलेक्शन कमिश्नर जे इस्तीफ़ा जो मुतालबो। मेड़ वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी बहाली वारो कमु शुरू न थी सघियो। DIG पारां जोड़ियल जांच रिपोर्ट बि मुकमिल न थी सघी। हिक धुर पारां मुसलसिल वाक़िए जो शरपसंदी ॼाणाए ॿी धुर ते केस दाख़िल करण लाइ पुलिस ते सख़्त दबाउ। अॼु खां 2 मई ताईं सॼे मुल्क में गर्मी में वाध जो इम्कान। NDMA सॼे मुल्क में गर्मी पद में गैर मामूली वाध जो अलर्ट जारी करे छॾियो। कराची में गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। दादू, नवाबशाह, जैकबाबाद, लाड़कानी ऐं सखर में 26 अप्रैल खां 2 मई ताईं ॾींहं जे वक़्तु गर्मी पद 46 खां 48 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। मियां साहब में भया बिरादरी जे बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग सबबि वाठेड़ो मोहम्मद नवाज़ मारिजी वियो। हिकु औरत ज़ख़्मी। पने आकिल में मासूम ॿारड़ो खुलियल गटर में किरी फौत थी वियो। बशीराबाद पाड़े में इस्माइल चौहान गटर में किरी फौत थी वियो। फौती ॿारड़े जे वारसनि जो टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज। गौसपुर वेझो ॻोठ गुलाम कादिर शेख जो रहवासी रहीम बख्श शेख पुरस्कार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर।